थाने ते आयो तव्हां केस असीं थाणे ते हींअर आया आहियूं केस FIR कराइण। पुलिस जवाबदार हिकिड़ो खणी आई आहे, बाक़ी पुलिस लॻी पई। अलाहाबाद नाले हिकिड़ो जवाबदार। वो तव्हांजे रिश्ते में छा थो थिए? रिश्ते में मुंहिंजे मामे जो पुटु आहे। जी हाँ। अच्छा, छा इहो मुलविस लॻे थो तव्हांखे हिन केस? ही मुलविस आहे। मुलविस? जी हाँ। छा इन सां गॾु पोइ तव्हांजे सोच में ॿिया बि आहिनि? हा, ॿिया आहिनि। ॿिया आहिनि? जी हाँ। तव्हांजे अंदाज़ में केतिरा माण्हू जेको 5 ॼणा आहिनि असांजी तफ्तीश में। 5 ॼणा हुतां जी सलाह में। हा, गॾु हली आहिनि। हिन में को ज़ाती दुश्मनी का शइ का ॻाल्हि कोन्हे, का ज़ाती दुश्मनी असांजी न। न कीअं आयो क़तल ताईं मामलो तव्हां कीअं था ॾिसो? सही ख़ुदा खे ख़बर आहे। असांजो छोकिरे में कॾहिं सदाई खिली ॻाल्हाइण वारो माण्हू हो, कॾहिं कंहिंसां पंचायत न हुई। सदाई हू खिलंदो ई रहियो, सदाई खिली ॻाल्हाईंदो, कंहिंसां कॾहिं पंचायत मूं न आहे ॿुधी। जेसिताईं पुलिस जी कार्रवाई इन पुलिस जी कार्रवाई मुतमिन आहियो तव्हां? जी हाँ, मुतमिन आहियूं। जी हाँ। छा मुतालबो आहे? असां सां इंसाफ़ कयो वञे।